अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम आहे लाड़काणो टाइम ऐं मां आहियां जो मेज़बान मुनव्वर रिंद। नाज़रीन, सिंध सरकार पारां सिंध सूबे में लॉकडाउन वारे ऐलान खां पोइ लाड़काणे शहर में भी मुकमिल लॉकडाउन कयो वियो आहे। लाड़काणे ज़िले में 144 कलम लागू करे जेको आहे एमरजेंसी नाफ़िज़ कई वई आहे। लाड़काणे जा मुख़्तलिफ़ जेके कारोबारी मरकज़ आहिनि उहे बंदि आहिनि। शाही बाज़ार, बंदर रोड, रेशम गली, पाकिस्तानी चौक। हिन वक़्तु असां पाकिस्तानी चौक ते मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजे पोयां सिंध पुलिस जा जेके जवान आहिनि उहे सख़्तु गर्मी में भी पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। ॿिए लसवारी ते मुकमिल पाबंदी आहे। 144 कलम लागू आहे। सिंध पुलिस जा जवान जेके माण्हू मोटरसाइकिल ते अचनि था उन्हनि खे आगाही मुहिम ॾियनि था, उन्हनि खे सम्झाइनि था त मोटरसाइकिल ते ॿिए लसवारी न कयो, छो जो सिंध में जेको कोरोना वायरस जी जेकी वबा मूज़ी मर्ज़ आहे उनजे ख़ात्मे जे लाइ उन खां बचाव जे लाइ जेको आहे सिंध में लॉकडाउन कयो वियो आहे। समूरी सिंध जेको आहे उहा कारोबारी मरकज़ जेके सिंध जा आहिनि उहे बंदि आहिनि। लाड़काणे ज़िले में भी लाड़काणे जा मुख़्तलिफ़ जेके शहर आहिनि, रतो देरो, नओं देरो, बाडर, बाकराणी, समूरा शहर मुकमिल तौर ते बंदि आहिनि। मां ॿुधाईंदो हलां त जेके गैर ज़रूरी माण्हू जेको रोड रस्तनि ते अचनि था त पुलिस उन्हनि खे पिणु गिरफ़्तार करे थी, उन्हनि खे सम्झाए थी। इन हवाले सां 144 कलम जेको आहे उहो बि लागू आहे। समूरो कारोबार बंदि हुजण जे करे जेके माण्हू आहिनि उहे घरनि ताईं महदूद आहिनि। अॼु टियों ॾींहुं आहे ऐं काफ़ी माण्हू जेको आहे इन ॻाल्हि खे सम्झी विया आहिनि, घरनि ताईं महदूद आहिनि। पर जेके गैर ज़रूरी माण्हू रोड रस्तनि ते अचनि था पुलिस पहिरियां उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि करे थी ऐं न सम्झण खां पोइ उन्हनि खे जेको आहे उहो गिरफ़्तार बि कयो वञे थो। त अहिड़े हवाले सां लॉकडाउन मुकमिल आहे ऐं रोड रस्ता तव्हांखे वीरान नज़र ईंदा ऐं कारोबारी मरकज़ मुकमिल तौर तव्हांखे बंदि नज़र ईंदा। इन हवाले सां जेके लाड़काणे वासियुनि अचो त उन्हनि खां पुछूं था त उहे इन बाबति छा था ॿुधाइनि। असां सां गॾु लाड़काणो शहरी इत्तेहाद जो सदर नियाज़ हुसैन अबड़ो गॾु आहे। उनखां पुछंदासीं त सिंध में कोरोना वायरस जी जेकी सूरत हाल आहे ऐं उनखां पोइ सिंध हुकूमत लॉकडाउन जो ऐलान कयो आहे उन लाइ छा चवंदा। साईं इहो ॿुधाइजो, पहिरियां त ही कोरोना वायरस इशू आहे इनखे कीअं पिया ॾिसो, छा चवंदो कोरोना वायरस? कोरोना वायरस हिन वक़्तु कंहिं इलाइक़े जो इशू न आहे पर पूरी दुनिया जी इन में लपेट में अची वई आहे। पंहिंजो कोरोना वायरस इन जो को इलाजु हिन दरियाफ़्त न थी सघियो आहे। बाक़ी इहो आहे त इन में जेको असांखे इंस्ट्रक्शन मिलिया आहिनि WHO जे तरफ़ां या हुकूमत सिंध जे तरफ़ां या हुकूमत पाकिस्तान जे तरफ़ां, इहे इंस्ट्रक्शन मिलंदा त तव्हां पाण खे महदूद रखो, घर ताईं महदूद रखो ऐं पंहिंजो आहे सो मेल जोल ख़तमु कयो, सोशल कॉन्टेक्ट जेके आहिनि मेल मुलाक़ात ख़तमु थी वञनि। पर मां सिंध गवर्नमेंट जे हिन अमल खे एप्रिशिएट कयूं था। सिंध गवर्नमेंट तमामु हिकिड़ा सुठा इनिशिएटिव वरिता आहिनि। इन सां असां सभिनी जो फ़ाइदो आहे, असां सभिनी जी बहितरी आहे। जेतिरो थी सघे त माण्हू पाण खे घरनि ताईं महदूद रखनि, गैर ज़रूरी ॿाहिरि न अचनि। ऐं तव्हां ॾिसो त 26 फरवरी खां पाकिस्तान में हीउ केस ज़ाहिर थियो आहे त उन हिन वक़्तु हाणे 1039 केस असां पाकिस्तान थी सघिया आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते सिंध में इहे केस वधीक थिया आहिनि, जंहिंमें 413 जे लॻभॻि आहिनि। पूरी दुनिया में 97 मुल्क आहिनि पर हिन वक़्तु जेके आहिनि दुनिया जे 192 मुल्कनि में इहा शइ जेको आहे सो अची वई आहे। कोरोना जो वायरस पहुची चुको आहे। बाक़ी जेके WHO जी रिपोर्ट मुताबिक़ बाक़ी 24 खां 48 कलाक जेके रहियल मुल्क आहिनि उन्हनि ताईं बि इहा वायरस जेको आहे पहुची वेंदी। सो इन जो को इलाजु न आहे। इन जो माण्हू पंहिंजो पाण खे महफ़ूज़ रखंदा त पंहिंजो पाण खे बि बचाए सघंदा, पंहिंजे मुस्तक़बिल पंहिंजे बचनि जी बि उन में बहितरी आहे। जी नाज़रीन, सिंध सूबे में लॉकडाउन वारे ऐलान खां पोइ लाड़काणे ज़िले में बि लॉकडाउन आहे ऐं कोरोना वायरस जो हिकिड़ो वॾो इशू आहे। इन हवाले सां लाड़काणो प्रेस क्लब जो सदर मुर्तज़ा करोड़ असां सां गॾु मौजूदु आहे। उनखां पुछूं था त कोरोना वायरस बाबति उहो छा थो ॿुधाए ऐं ख़ासि तौर ते लाड़काणे में जेको लॉकडाउन आहे उनखे कीअं ॾिठो, कीअं कवर कयो। साईं तव्हां इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु जेको कोरोना वायरस वारी सूरत हाल आहे ऐं लॉकडाउन आहे पूरी सिंध में लाड़काणे ज़िले में छा चवंदो? जी बिल्कुलु, जेको आहे सो हुकूमती फ़ैसिले ते इंतिज़ामिया अमल कराए रही आहे, पर माण्हुनि में अञा ताईं सिंध जो माण्हू जेको आहे उनखे मज़ाक़ थो सम्झे त उनखे मज़ाक़ न सम्झणु घुरिजे। हीअ जेके 2 महीना अचण वारा आहिनि उहे इंतिहाई ख़तरनाक आहिनि। जेके रिपोर्टूं अचनि थियूं पियूं त स्पेन ते ॾिसो त स्पेन में जेको आहे सो इस्पताल मां नर्सूं जेके आहिनि उहे इस्पताल मां मरीज़नि खे छॾे हली वयूं। त हीअ वबा जेका आहे उहा साम्हूं आई आहे। हिन जो अञा ताईं को इलाजु जेको आहे सो उहो डॉक्टरनि ॻोल्हे न लधो आहे। त जेसि ताईं इलाजु नथो अचे त हिन जो वॾे में वॾो जेको इलाजु आहे एहतियात, त माण्हू पंहिंजे घरनि में रहनि। जेको हुकूमती फ़ैसिलो आहे लॉकडाउन आहे त उन ते अमल कनि। ऐं पुलिस तहरुक में आहे, केतिरियूं FIR बि थियूं आहिनि। हिन अॼोके ॾींहं ते बि माण्हू गिरफ़्तार कया विया आहिनि, मुख़्तलिफ़ थाणनि ते FIR दाख़िल कयूं वयूं। कोरोना वायरस हिकिड़ी वबा आहे जेका लाड़काणो समेत सॼी दुनिया जे अंदरि जेको आहे सो माण्हुनि में ख़ौफ़ फैलाए छॾियो आहे। उन ख़ौफ़ खां बचण लाइ असांखे डिॼणो न पवंदो, हिन तां विढ़णो आहे। त हीअ ख़तरनाक ज़रूरु बीमारी आहे पर जानलेवा न आहे। उन सां असांखे हिनखे विढ़णो पवंदो। हिन जो वॾे में वॾो आहे त घरनि में माण्हू पाण खे बंदि रखनि ऐं वक़्तु सिर वञनि ऐं उहो कमुकार आहे त निकिरनि न त न निकिरनि ऐं 5 फुट हिन खां परे रहणो आहे हिक ॿिए खां।
जेसि ताईं माण्हू पंहिंजो एहतियाती तदाबीरियूं न कंदो त हिन ख़तरनाक बीमारीअ सां मुंहुं न ॾेई सघंदासीं। 15 ॾींहं लॉकडाउन आहे ऐं माण्हुनि जा रोज़गार बंदि आहिनि। सिंध हुकूमत राशन विरहाइण जो बि ऐलान कयो आहे। उन क़दम खे कीअं था ॾिसूं? ग़रीबनि जो छा थियो? मां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे एप्रिशिएट थो कयां त हुन वक़्तायतो ऐं कारायता क़दम खणी जेको सिंध खे लॉकडाउन कयो ऐं वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे सो उहा उन सिंध जी हुकूमत जी पैरवी कई आहे। त मां सिंध जे वॾे वज़ीर जेको तारीख़ में हुन पंहिंजो अमर किरदारु अदा कयो आहे उनखे मां जथु थो ॾियां, मुबारकबाद थो ॾियां, छाकाणि त सिंध हुकूमत ते फ़र्ज़ु आहे। पर ॻाल्हि इहा आहे त जेके असांजा दुकानदार आहिनि, आम वाइपे जूं शयूं आहिनि, त उहे क़ीमतूं वधीक था वठनि। माण्हू ग़रीब आहिनि, जेके रोज़ी कमाईंदा आहिनि, डेली मज़दूर तबिको आहे, पुरियत तबिको आहे, उन्हनि लाइ परेशानी ज़रूरु आहे। त हिन वक़्त ताईं उहो हुकूमती जेको फ़ैसिलो कयलु आहे त हिन वक़्त ताईं उन्हनि ग़रीब मिसकिन माण्हुनि खे जेको पुरियत आहिनि, जेके डेली जे ॾियारे ते कमाईंदा आहिनि, त उन्हनि खे हिन वक़्त ताईं उनजी परघोर न लधी वई आहे। त हुकूमत जो फ़र्ज़ु आहे त हंगामी बुनियादनि ते ठोस क़िस्म जा इहे उपाउ वठे त जीअं जेको आम जेको मिसकिन ग़रीब तबिको आहे त उहो हिन किरोना वायरस में जेको नथो कमाए सघे त उनजा ॿचिड़ा बुख ते न वेहनि। ईअं न त किरोना वायरस में माण्हू त मरनि था, बचाव थिए थो, पर बुख विघे को माण्हू या ॿारु या औरत या मर्द मरी वञे त इहो वॾो अलमियो हूंदो असांजे लाइ। उन करे हुकूमत खे, सरकार खे मां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे अपील थो कयां त फौरी तौर ते उपाउ वठनि उन हवाले सां। तव्हां ॾिसी रहिया आहियो त लॉकडाउन वारे ऐलान खां पोइ हीअ लीनार अस्पताल जेकी आहे उहो मुकमिल तौरु बंदि आहे। उनजा मेन जेके गेट आहिनि ॿई उहे बंदि कया विया आहिनि। को बि असांखे मरीज़ हिते नज़र नथो अचे। ऐं हीअ कैंसर अस्पताल आहे लाड़काणे जी, मुकमिल तौर ते लॉकडाउन खां पोइ हिन जा दरवाज़ा बि बंदि करे ऐं मुकमिल तौरु हिन खे बंदि रखियो वियो आहे। जी नाज़रीन, हीअ लाड़काणे जे शेख ज़ैद मोड़ वारो इलाइक़ो आहे ऐं हिते चिल्ड्रेन अस्पताल आहे, वूमेन अस्पताल आहे। हिते ॿ जेके आहिनि तमामु वॾियूं अस्पतालूं आहिनि। ऐं शेख ज़ैद मोड़ आहे जेको सिंध ऐं पंजाब जो रस्तो जेको हितो वञे पियो। ऐं तव्हांखे असां ॾेखारींदासीं त हीअ जेकी आहे अस्पताल उहा मुकमिल तौरु खुलियल आहे ऐं एमरजेंसी तौरु जेके माण्हू अस्पताल में अचनि था उन्हनि खे जेको आहे हिते अस्पताल में छॾियो वञे थो ऐं हू इलाज लाइ अचनि पिया। साम्हूं जेके आहिनि औरतूं बि बीठल आहिनि, वूमेन अस्पताल में इलाज लाइ आयल आहिनि। ऐं साम्हूं ही शेख ज़ैद मोड़ आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो, जिते ही बैरियर लॻाया विया आहिनि ऐं बैरियर लॻाए जेको मेन रस्तो आहे मुकमिल तौरु उहो बंदि कयो वियो आहे, सील कयो वियो आहे। ऐं हीअ रस्तो जेको आहे उहो कराची, दादू ऐं सेवण ॾांहुं वञे पियो। साम्हूं जेके आहिनि पुलिस जा जवान जेके आहिनि उहे बैरियर लॻाए ऐं उनखे मुकमिल तौर ते बंदि कयो वियो आहे ऐं रस्तो जेको आहे उहो मुकमिल तौरु बंदि आहे। हिते जेको आहे असांखे कुझु गाॾियूं नज़र आयूं ऐं साम्हूं हिकु चिंची रक्षा बि असांखे नज़र अचे पियो जेको रोड सां वञे पियो। ऐं पुलिस जा जवान जेके आहिनि उहे अलर्ट बीठल आहिनि ऐं उहे पंहिंजूं ड्यूटियूं सरअंजाम ॾियनि पिया। माण्हूअ खे पेट्रोल वठण जे लाइ ॿी का ज़रूरत नथी पए ऐं उते अची उहो पंहिंजो पेट्रोल जेको आहे उहो वठे थो। अहिड़े हवाले सां इहो इलाइक़ो जेको आहे उहो मुकमिल तौर ते जेको आहे बंदि आहे ऐं अस्पतालूं मेडिकल स्टोर सिर्फ़ु खुलियल आहिनि। बाक़ी जेको इलाइक़ो उहो मुकमिल तौर ते बंदि आहे। माण्हू जेके आहिनि उहे मोटरसाइकिलनि ते सफ़र करे रहिया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे माण्हू जेको आहे उहे पैदल बि जेको आहे सफ़र करे रहिया आहिनि, पंधु जेको आहे पंहिंजनि पंहिंजनि इलाइक़नि ॾांहुं वञनि पिया। सिंध सूबे में कोरोना वायरस वारे मामले खां पोइ मुकमिल तौर ते लॉकडाउन कयो वियो आहे। शहर जेको आहे उहो मुकमिल तौर ते बंदि आहे ऐं हीअ इलाइक़ो जेको आहे उहो शेख ज़ैद मोड़ वारो इलाइक़ो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त साम्हूं जेके आहिनि पुलिस जा जेके जवान आहिनि उहे ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं उहे पंहिंजूं ड्यूटियूं कनि पिया। ऐं उहे जेको आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो त पुलिस जा जवान जेके आहिनि उहे गाॾियुनि खे जेको आहे बीहारियो वियो आहे। उहे गाॾियूं जेके आहिनि मुकमिल तौर ते बंदि कयूं वियूं आहिनि ऐं हीअ जेके आहिनि पुलिस जा जवान हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो हे ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं हिते बीठल आहिनि। ऐं हीअ पंहिंजो जेको आहे सो हिते जेके बि गाॾियूं आहिनि उन्हनि खे वञण खां रोके रहिया आहिनि। त अहिड़े हवाले सां तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते पुलिस जेको अलर्ट आहे ऐं माण्हू जेके आहिनि हिते रोडनि रस्तनि ते असांखे घटि नज़र अचनि था, रोड वीरान नज़र अचनि था ऐं शहर में लॉकडाउन आहे। जी नाज़रीन, हीअ लाड़काणे जो जेको आहे उहो मीरो ख़ान चौक वारो इलाइक़ो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ साम्हूं जेके आहिनि पुलिस जा जवान जेके आहिनि उहे ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं हिते बि मुकमिल तौर ते लॉकडाउन आहे। शहर जेको आहे मुकमिल तौर ते सील आहे, बंदि आहे।
सिर्फ़ु असांखे फ्रूट जूं सब्ज़ीअ जूं रेडियूं नज़र अचनि थियूं ऐं किराने जा जेके दुकान आहिनि उहे खुलियल नज़र अचनि था। बाक़ी जेके बि दुकान आहिनि या होटल आहिनि उहे मुकमिल तौर ते बंदि आहिनि। हीउ मीरो ख़ान चौक वारो इलाइक़ो आहे ऐं हिन रोड ते बि जेको असांखे ट्रांसपोर्ट मुकमिल तौर ते बंदि नज़र अचे थी। माण्हू जेके आहिनि उहे मोटरसाइकिलनि ते या पंधु जेके आहिनि उहे वञी रहिया आहिनि, सफ़र करे रहिया आहिनि। ख़ासि तौर ते जेके माण्हू आहिनि उहे घरनि मां अची करे उहे सब्ज़ी ऐं ॿियो जेको खाधे पीते जो जेको सामान आहे उहो ख़रीद कनि था ऐं ख़रीद करण खां पोइ जेको आहे पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थी वञनि था। त हीउ जेको इलाइक़ो आहे उहो मुकमिल तौर ते बंदि आहे। ट्रांसपोर्ट बि जेको आहे उहो मुकमिल तौर ते बंदि कई वई आहे। जी नाज़रीन, हीउ न्यू बस स्टैंड वारो इलाइक़ो आहे ऐं हीअ जेके 4 रोड रस्ता निकिरनि था मुकमिल तौर बंदि आहिनि ऐं हिते ट्रांसपोर्ट जेकी आहे मुकमिल तौर ते बंदि आहे ऐं हिते जेको आहे ट्रांसपोर्ट जेको आहे मुकमिल तौर बंदि हूंदी आहे। गाॾियूं मुकमिल तौर ते जेके आहिनि उहे बंदि आहिनि, न त हिते वॾियूं जेके गाॾियूं वेगनूं या वॾियूं बसूं कोचूं जेके आहिनि उहे बीठल हूंदियूं आहिनि। हीउ जेको इलाइक़ो आहे न्यू बस स्टैंड वारो मुकमिल तौर ते जेको सील थियल आहे, बैरियर रखियल आहिनि, रोड रस्ता बंदि आहिनि। साम्हूं पुलिस एहलकार हथनि में लठियूं झले बीठल आहिनि। कंहिं बि गैर ज़रूरी माण्हू खे हिते रोड रस्ते ते अचणु नथो ॾिनो वञे। लॉकडाउन ते मुकमिल अमल कयो वञे थो। सिंध सरकार जो जेको फ़ैसिलो आहे, सिंध सरकार जेको आहे समूरे सूबे में लॉकडाउन वारो ऐलान कयो आहे, उन ते मुकमिल तौर अमल करण जी कोशिशि कई थी वञे ऐं आम माण्हुनि खे, गैर ज़रूरी माण्हुनि खे न पियो छॾियो वञे ऐं मुकमिल तौर ते जेको हीउ इलाइक़ो आहे इहो बि बंदि कयो वियो आहे, सील कयो वियो आहे। पुलिस जा जवान जेके आहिनि उहे पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं शहर खे जेको आहे मुकमिल तौर ते बंदि रखियो वियो आहे ऐं पुलिस जा जवान ॾिसो था ड्यूटियूं ॾियनि पिया, मुंहं ते मास्क पहिरियल आहे ऐं उहे बि आवाम खे आगाही ॾेई रहिया आहिनि लॉकडाउन जे हवाले सां ऐं उन्हनि खे जेको आहे मना करे रहिया आहिनि त गैर ज़रूरी माण्हू जेके आहिनि उहे जेको आहे रोड रस्तनि ते न अचनि। हीउ रोड जेको आहे लाड़काणो ऐं रतो देरो जो जेको आहे उहो रोड आहे ऐं असां उन तरफ़ रवां दवा आहियूं ऐं असां पंहिंजी कैमरामैन जी स्क्रीन ज़रिए धरती टीवी जे नाज़रीन खे कंटिन्यू ॾेखारियूं पिया त लाड़काणे ज़िले में मुकमिल तौर ते लॉकडाउन आहे ऐं रोड रस्ता मुकमिल तौर ते वीरान आहिनि। कोरोना वायरस जेको आहे दुनिया जीअं पाकिस्तान में, सिंध में बि जेको आहे तमामु वॾे तइदाद में फैलिजी चुकी आहे। घणा माण्हू जेके आहिनि कोरोना वायरस में मुब्तला थी विया आहिनि। जिनाज़ीन, प्रोग्राम लाड़काणो टाइम में भलीकार ऐं असां सां गॾु DSO लाड़काणो सैयद अतहर अली शाह गॾु मौजूदु आहे। उनखां पुछंदासीं त सिंध में जेकी कोरोना वायरस वारी सूरत हाल आहे ऐं लॉकडाउन बि कयो वियो आहे शहर में, त कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि, हिन वक़्त ताईं छा सूरत हाल आहे ऐं लाड़काणे जेको ज़िलो आहे उन में जेको आहे केतिरा जेको आहे कोरोना जा जेके माण्हू मुख़्तलिफ़ मुल्कनि मां आया आहिनि हिते जेके उन्हनि खे दाख़िल कयो वियो आहे या केतिरा माण्हुनि जी जेकी टेस्ट थी सघी आहे। साईं, तव्हां इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे इंतिहाई गंभीर आहे। तव्हां थोरो इहो ॿुधाइजो त पहिरें ॾींहं खां जेके मामला थिया हिन वक़्तु ताईं छा कंडीशन आहे, केतिरो वर्क थियो आहे, छा चवंदो? साईं, हिन में मां अर्ज़ु कयां त हिकिड़ा त पहिरियां असां वटि जेका असांखे ज़ाइरीन जी लीगल लिस्ट मिली, जेका सिंध गवर्नमेंट ॾिनी, उहा 109 जेके लीगल ज़ाइरीन लाड़काणे ज़िले में आया आहिनि। उन्हनि 109 ई लीगल ज़ाइरीन खे असां वक़्तनि फ़वक़्तनि ट्रेस कयो आहे। उन्हनि जो असां वटि लिस्ट आहे, उन्हनि जो असां वटि फुल डिटेल आहे। जिन खे असां ट्रेस कयो आहे उहे हेल्दी आहिनि ऐं उन्हनि खे असां होम क्वारंटाइन कयोसीं फॉर 14 डेज़ जेको आहे SOPs में, ऐं उनखां पोइ उन्हनि जो उहे 14 डेज़ पूरा थी विया आहिनि ऐं उहे हाणे ओके आहिनि। उनखां अलावा इलीगल ज़ाइरीन जी असां वटि लिस्ट आहे जेके मुख़्तलिफ़ रूट्स सां लाड़काणे ज़िले में इंटर थिया आहिनि। उहे आहिनि 195। उन 195 खे बि असां वक़्तनि फ़वक़्तनि जेका असांजी रैपिड रिस्पॉन्स टीम आहे DSO जी सभिनी तालुकनि में ऐं लाड़काणे में, असां उहे सभई लोकेट कया आहिनि, उन्हनि खे क्वारंटाइन कयो आहे ऐं उहे 195 ई तक़रीबन जेके आहिनि उहे ठीकु आहिनि ऐं उन में कोई बि अहिड़ी निशानी कोन्हे। इन खां अलावा 83 माण्हू जेके असां बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी में क्वारंटाइन कया आहिनि, उहे बि जेके बॉर्डर तां डायरेक्ट आया हुआ, उन्हनि जूं असां रिपोर्ट्स मोकिलियूं आहिनि इंडस हॉस्पिटल खे। उहे अॼु उमेद आहे त अॼु शाम ताईं उन्हनि जी अची वेंदी। साईं, उन में तक़रीबन 5 या 7 अहिड़ा आहिनि जिन खे माना थोरो बुख़ार आहे या कफ आहे, ऐं जेके इहे थोरियूं घणियूं निशानियूं थींदियूं आहिनि, पर उहे बि निशानियूं जेसि ताईं असांजी रिपोर्ट ईंदी पोइ उनजी कंफर्मेशन।
प्रोग्राम लाड़काणो टाइम में भलीकार नाज़रीन असां सां लाड़काणो प्रेस क्लब जो सीनियर सहाफ़ी डॉक्टर बदर शेख गॾु मौजूदु आहे। उनखां पुछंदासीं हुन बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते लॉकडाउन ऐं कोरोना वायरस खे कवर कयो आहे। साईं इहो ॿुधाइजो त सिंध सूबे में जेको लॉकडाउन आहे ख़ासि तौर ते लाड़काणे ज़िले में 144 कलम लागू कयो वियो आहे। हिकिड़ो त कोरोना वायरस खे कीअं पिया ॾिसो, ॿियो लॉकडाउन जे हवाले सां छा चवंदो? जी पहिरीं ॻाल्हि त तव्हांजी महिरबानी जो तव्हां हिन अहम मसइले ते जेको आहे सो ॻाल्हाइण जे लाइ चयो आहे। असल में छा आहे, जो कोरोना वायरस सिर्फ़ु पाकिस्तान जो मसइलो न आहे, सॼी दुनिया जो मसइलो थी वियो आहे। हज़ारे माण्हू मरी चुका आहिनि ऐं इन जो वाहिद हल जेको ॿुधायो थो वञे, जेका रिसर्च आई आहे उहा इहा आहे त माण्हू अंदरि घरनि में महफ़ूज़ रहनि। त घरनि में महफ़ूज़ रहण सां इहा ॻाल्हि सिधी आहे त दुनिया में जेतिरो बि कोरोना जो वायरस जेको हमिलो थियो आहे उन में अलाह जी महिरबानी सां घटि में घटि जेको नुक़सानु थियो आहे उहो पाकिस्तान जो थियो आहे। उहो इन जे करे थियो आहे जो शुरू खां वठी हितां जी हुकूमत हितां जे आवाम खे इहा रिक्वेस्ट कई आहे त तव्हां पंहिंजे घरनि में रहो। ऐं इहो लॉकडाउन जो ई फ़ाइदो आहे जो अॼु केसिस जेके आहिनि से दुनिया में एतिरा वधीक आहिनि, उहा पाकिस्तान में न आहिनि। सिंध सूबे में लॉकडाउन वारे ऐलान खां पोइ लाड़काणे में बि मुकमिल तौरु लॉकडाउन आहे। तव्हांखे हिन वक़्तु असीं हीउ जेको इलाइक़ो ॾेखारे रहिया आहियूं इहो पाकिस्तानी चौक वारो इलाइक़ो आहे। अवां ॾिसी रहिया आहियो सिर्फ़ु मेडिकल स्टोर हिकिड़ो खुलियलु आहे, बाक़ी हीउ जेको शहर आहे उहो मुकमिल तौरु बंदि आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ जेके दुकान आहिनि इहे मुकमिल तौरु बंदि आहिनि ऐं रोड रस्ता मुकमिल तौर ते वीरान आहिनि। हीअ साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिर्फ़ु जेको रेड़े वारो आहे, रेड़े ते टमाटा खणी जेको आहे उहो पेट जो गुज़र सफ़र करे रहियो आहे, छो जो सब्ज़ी ऐं ॿियूं जेके भाॼियूं आहिनि उहे सिर्फ़ु खुलियल हूंदियूं। बाक़ी जेको आहे समूरो जेको लॉकडाउन आहे शहर सॼो बंदि आहे, सिर्फ़ु मेडिकल स्टोर खुलियल आहिनि दवाउनि जे लाइ। पुलिस रेंजर्स ऐं पाक फ़ौज जा जेके जवान आहिनि उहे जेको आहे मुकमिल तौर ते शहर में उन्हनि लॉकडाउन कयो आहे। आम माण्हू जे अचण वञण ते मुकमिल पाबंदी आहे। अवां ॾिसी रहिया आहियो त हीउ पाकिस्तानी चौक वारो इलाइक़ो आहे ऐं हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिकिड़ी पुलिस मोबाइल जेकी आहे उहा बीठल आहे ऐं पुलिस जा जवान जेके आहिनि उहे ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। पाकिस्तानी चौक ते मुकमिल तौरु लॉकडाउन आहे ऐं हीउ जेको आहे शहर जेको आहे उहो मुकमिल तौरु बंदि आहे। लाड़काणो पुलिस जा जवान, पाक फ़ौज जा जवान ऐं रेंजर्स जा जेके जवान आहिनि उन्हनि मुकमिल तौर ते शहर में लॉकडाउन कयो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो, कैमरामैन ॾेखारे रहियो आहे अव्हांखे मुकमिल तौर ते पाकिस्तानी चौक वारो इलाइक़ो, उतां असां गुज़र करे रहिया आहियूं त हीउ इलाइक़ो मुकमिल तौर ते बंदि आहे। अहिड़े हवाले सां जेके बि कारोबारी मर्कज़ आहिनि उहे मुकमिल तौर ते बंदि आहिनि ऐं पुलिस जेकी आहे सॼे शहर में जेको आहे जेके नफ़री आहे उहा मुक़ररु कई वई आहे। हर हंधि जेके आहे रुकावटूं पैदा कयूं वयूं आहिनि। मोटरसाइकिल ते सिर्फ़ु हिकिड़े माण्हूअ खे वञण जी इजाज़त आहे। ॿियल सवारी जेके डबल सवारी आहे उन ते पाबंदी आहे, पर कुझु माण्हू जेको आहे उन्हनि खे ख़बर न आहे डबल सवारी ते पाबंदी जी ऐं उहे शहर में जॾहिं डबल सवारी ते वञनि था त पुलिस जेको आहे उन्हनि खे रोके थी ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ई माण्हू उन ते वञे पियो। अहिड़े हवाले सां ई तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन पासे खां सिर्फ़ु हीउ जेको आहे मेडिकल स्टोर जेके आहिनि सिर्फ़ु उहे ई खुलियल आहिनि, बाक़ी समूरो जेको इलाइक़ो मुकमिल तौर ते लॉकडाउन थियल आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीउ जेको आहे दड़ी थाणे वारो इलाइक़ो आहे, हिते मुकमिल तौर ते जेको आहे लॉकडाउन आहे। असां हीउ जेको चौक आहे हिते पहुतल आहियूं ऐं साम्हूं हे सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल जो जेको घरु आहे हीउ इलाइक़ो मुकमिल तौर ते बंदि कयो वियो आहे ऐं हीउ साम्हूं पुलिस जा जवान जेके आहिनि मोटरसाइकिलियूं बीहारे ऐं मुकमिल तौर ते जेको आहे हिननि रोड ब्लॉक कयो आहे ऐं लॉकडाउन जेको आहे उहो कयो आहे। हीउ जेको आहे बाकलाणी रोड वारो इलाइक़ो आहे, जेके बि माण्हू अचनि था उन्हनि खे हिन तरफ़ नथो छॾियो वञे। मुकमिल तौर ते जेको इहो रोड आहे इहो बंदि कयो वियो आहे। त समूरे सूबे में जेको आहे लॉकडाउन वारे ऐलान खां पोइ लाड़काणे ज़िले में 144 जेको कलम आहे उहो लागू कयो वियो आहे। हा जी नाज़रीन, हीअ रायल चौक वारो इलाइक़ो आहे ऐं असीं हिते रायल चौक वारे इलाइक़े ते पहुता आहियूं ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो त पुलिस जेकी आहे हिते रुकावटूं जेके आहिनि उहे पैदा करे ऐं माण्हुनि खे जेको आहे मुकमिल तौर ते वञण खां रोके रही आहे ऐं हीउ बि जेको रायल चौक वारो इलाइक़ो आहे उहो मुकमिल तौर ते बंदि आहे। साम्हूं ॾिसी रहिया आहियो त बैरियर्स लॻाए रोड खे मुकमिल तौर ते जेको आहे उहो सील कयो वियो आहे, बंदि कयो वियो आहे ऐं पुलिस जा जवान जेके आहिनि उहे पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं रोड जेको आहे हीउ मुकमिल तौर ते बंदि कयो वियो आहे ऐं हर तरफ़ जेके चारई रोड वञनि था इहे बंदि कया विया आहिनि ऐं हिते रुकावटूं जेके आहिनि उहे पैदा कयूं वयूं आहिनि ऐं माण्हू जेके आहिनि सिर्फ़ु पैदल तव्हां ॾिसी रहिया आहियो, साम्हूं पैदल माण्हू अची रहिया आहिनि। मुकमिल लॉकडाउन आहे। लाड़काणो शहर जेको आहे मुकमिल तौर ते जेको आहे बंदि कयो वियो आहे ऐं हीउ जेको अहम इलाइक़ो आहे लाड़काणे शहर जो रायल चौक वारो
ऐं हिते जेको आहे वॾा वॾा रेस्टोरेंट जेके आहिनि तव्हां ॾिसी रहिया आहियो मुकमिल तौर ते उहे बि बंदि आहिनि, बेकरीज़ आहिनि उहे बंदि आहिनि ऐं समूरो कारोबार जेको आहे उहो बंदि आहे। लाड़काणो बंदि आहे। हीअ ॾिसो था मोटरसाइकिलनि ते जेके माण्हू अचनि था इन्हनि खे हेॾे नथो छॾियो वञे ऐं मुकमिल तौर ते उन्हनि जो शनाख़्ती कार्ड, मां कैमरामैन खे चवंदुमि ॾेखारे साम्हूं त माण्हुनि जो शनाख़्ती कार्ड चेक करण खां पोइ उन्हनि खे जेको आहे हीअ लाड़काणो शहर आहे उन में पोइ छॾियो वञे थो। पुलिस जा जवान जेके आहिनि पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम ॾियनि था। हे लाड़काणो जेको आहे उन में मुकमिल तौर ते लॉकडाउन आहे ऐं पुलिस जा जवान जेके आहिनि मुकमिल जेको आहे माण्हुनि जी शनाख़्त करण खां पोइ जेको आहे उन्हनि खे जेको आहे छॾियो वञे थो। ऐं हीअ जेको आहे लाड़काणे जो जेको पुल आहे इलाइक़ो आहे उते जेको असां पहुता आहियूं तव्हांखे वरी सूरत हाल जो जाइज़ो ॾेखारींदासीं। असां सां गॾु सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल मौजूदु आहे। उनखां पुछंदासीं त जेको सिंध सरकार लॉकडाउन कयो आहे कोरोना वायरस जे हवाले सां, लाड़काणे ज़िले में बि 144 कलम लागू आहे, इन जे हवाले सां पुछूं था त कहिड़ा क़दम खया आहिनि। साईं तव्हां इहो ॿुधाइजो त लॉकडाउन जेको आहे पूरे सूबे में लाड़काणे जे हवाले सां छा चवंदो, कहिड़ा क़दम खया आहिनि? ॾिसो सूबाई हुकूमत जेका आहे पहिरें ॾींहं खां रुॻो लॉकडाउन जे हवाले सां न, जंहिं ॾींहं खां पहिरें ॾींहुं केस शुरू थियो त उन ॾींहं खां CM साहिबु जेको आहे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जे हिदायतुनि ते इफेक्टिव रोल प्ले कयो ऐं सिंध गवर्नमेंट जेको आहे लीड रोल करे रही आहे हिन महिल सूबे में। ऐं इहा पॉइंट स्कोरिंग न आहे, सिर्फ़ु सियासी पॉइंट स्कोरिंग न आहे, सिर्फ़ु इन हवाले सां असां अवेयरनेस था ॾियारणु चाहियूं त सिंध हुकूमत जेका आहे पाकिस्तान ऐं सिंध जी आवाम जे लाइ कुझु करे रही आहे। ऐं इन ई हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त लॉकडाउन जे हवाले सां त लॉकडाउन कोशिशि असां सिंध हुकूमत पूरी कई आहे, पर जेसिताईं आवाम जो साथ न हूंदो तेसिताईं लॉकडाउन कामयाबु न थींदो। छो जो असां वटि एतिरी पुलिस कोन्हे, एतिरी रेंजर्स कोन्हे, एतिरी आर्मी कोन्हे। आर्मी पुलिस रेंजर्स जा जवान जेके आहिनि उहे एतिरी तादाद में मौजूदु न आहिनि जो दर दर ते असां बीहारे सघूं। तंहिंजे करे अवेयरनेस जेका आहे उहा पाण खे करणी पवंदी। छो जो जेतिरो एहतियात तव्हां पाण कंदव इहो एहतियात सिंध हुकूमत जे लाइ न आहे, इहो कंहिं पार्टी जे लाइ न आहे, इहो तव्हांजे पंहिंजनि प्यारनि जे लाइ आहे। तव्हांजा प्यारा महफ़ूज़ रहंदा जेकॾहिं तव्हां पाण हिफ़ाज़त कंदव। लॉकडाउन ते अवाम केतिरो अमल कयो आहे? छा सिंध हुकूमत कर्फ्यू जेको आहे उहो नाफ़िज़ कंदी? कर्फ्यू असां वटि लास्ट ऑप्शन आहे ऐं उहो मजबूरीअ में असांखे लॻाइणो थो पए, लॻाइणो पवंदो, लॻायूं नथा, लॻाइणो पवंदो जेकॾहिं आवाम जेको आहे इन ते अमल न कंदी त। 4 सूबा हिक पासे आहिनि, वज़ीर आज़म चए थो त जेको आहे इहो लॉकडाउन न थियणु घुरिजे, छा चवंदो? वज़ीर आज़म जी पंहिंजी पार्टी जा जेके वज़ीर आला आहिनि उहे ई वज़ीर आज़म जी इन जेका उनजी सलाह मशवरा उन ते अमल नथा कनि। छो जो इन बीमारी जो वाहिद हल इहो आहे त इहा फैलिजे न, ऐं फैलिजंदी तॾहिं न जॾहिं लोकल ट्रांसमिशन न थींदी। ऐं लोकल ट्रांसमिशन रोकण जो तरीक़ो इहो आहे त लॉकडाउन कजे। लाड़काणे जे माण्हुनि खे इहो ई मैसेज आहे त ख़ुदारा पंहिंजे ऐं पंहिंजे प्यारनि जे करे घर में रहो। हीअ लाड़काणे जी नाज़रीन अल्लाह वाली पुल आहे ऐं उहा ॾिसी रहिया आहियो त मुकमिल तौर ते वीरान नज़र अची रही आहे, का बि गाॾी नज़र न पई अचे। लाड़काणे जी अल्लाह वाली पुल मशहूरु आहे ऐं साम्हूं ॾिसो था त 2 औरतूं जेके आहिनि उहे बि पैदल जेको आहे अचनि पियूं, पंधु अचनि पियूं। लॉकडाउन आहे, सिंध में कोरोना वायरस वारे बचाव खां पोइ जेको लॉकडाउन कयो वियो आहे उन ते सिंध सरकार जे हुकुम ते मुकमिल तौर ते अमल कयो पियो वञे। हीअ 2 जेके आहिनि औरतूं आहिनि जेके पुल खां पैदल जेको आहे सफ़र करे रहियूं आहिनि। गैर ज़रूरी माण्हुनि खे जेको आहे उहो थाणे ते वठी पिया वञनि। साम्हूं सिविल लाइन थाणो आहे ऐं उतां जा पुलिस एहलकार बि उते मौजूदु आहिनि। लाड़काणो शहर जो ही SSP चौक आहे जिते बि बैरियर्स लॻाए ऐं शहर खे बंदि कयो वियो आहे। कैमरामैन खे चवंदुमि साम्हूं जेको पाक फ़ौज जा 2 जवान आहिनि उन्हनि खे ॾेखारे त हू बि पंहिंजी जेको ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। पाक फ़ौज पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम पई ॾे ऐं मुकमिल तौर ते जेको आहे शहर खे लॉकडाउन कयो वियो आहे, शहर बंदि कयो वियो आहे ऐं इलाइक़ो जेको आहे उहो मुकमिल तौर ते सील आहे, बंदि आहे। लाड़काणो शहर मुकमिल तौर ते लॉकडाउन आहे। पुलिस जा जवान ऐं असांजो SHO आहे सिविल लाइन, कैमरामैन खे चवंदो त उनखे बि ॾेखारे त हू बि पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहियो आहे। उहो कार में शहर जो गश्त करे रहियो आहे ऐं पोयां 2 पुलिस एहलकार जेका उन सां गॾु आहिनि। कंहिं बि अणवणंदड़ सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ पुलिस जेकी आहे, पुलिस जा जवान जेके आहिनि उन्हनि पंहिंजूं सभु सरगर्मियूं छॾे ड्यूटीअ खे अवलियत ॾिनी आहे ऐं उहो शहर में जेको आहे मुकमिल तौर ते जेको आहे ड्यूटियूं कनि पिया। गैर ज़रूरी माण्हुनि जे अचण वञण ते मुकमिल तौर ते पाबंदी आहे ऐं शहर जेको आहे मुकमिल तौर ते जेको आहे उहो सील कयो वियो आहे। सिंध सूबे में सिंध जे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह पारां सूबे में जेको आहे मुकमिल तौर ते लॉकडाउन जेको नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे ऐं 7 अप्रैल ताईं समूरे सूबे में लॉकडाउन हूंदो। लाड़काणे में बि जेको आहे उन ते अमल कराइण जी कोशिशि कई पई वञे।
सिंध सरकार जे हुकूम ते मुकमिल तौरु अमल कयो पियो वञे ऐं ख़ासि तौर ते जेके गैर ज़रूरी माण्हू हुन ते अमल नथा कनि पुलिस उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे लाकअप करे रही आहे ऐं असीं हीउ पंहिंजो सफ़र जारी रखूं पिया। हीउ लाड़काणे जी चांडका अस्पताल खां पाण क्रॉस करे रहिया आहियूं। हीउ सर्किट हाउस आहे ऐं कमिश्नर हाउस आहे लाड़काणे जो, जितां पाण क्रॉस करे रहिया आहियूं ऐं इन खां साम्हूं जेको आहे पाण पुॼंदासीं हाणे चांडका पुल जेकी आहे शहर जी, लाड़काणे शहर जी चांडका पुल वटि पाण साम्हूं पुॼंदासीं ऐं हिते बि जेको आहे रुकावटूं जेके आहिनि उहे रखियूं वयूं आहिनि ऐं उते बि बेंचूं रखी, लकड़ा रखी, बैरियर रखी शहर खे मुकमिल तौर ते जेको आहे उहो बंदि कयो वियो आहे। शहर जेको आहे मुकमिल तौर ते लॉकडाउन कयो वियो आहे। समूरे शहर जी सूरत हाल अव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं त लाड़काणो शहर जेको आहे उहो मुकमिल तौर ते जेको आहे उहो बंदि कयो वियो आहे। पुलिस जेकी आहे पंहिंजियूं ड्यूटियूं ॾिए पई ऐं हर हंधि असांखे पुलिस जूं मोबाइलूं ऐं पुलिस जा जेके जवान आहिनि उहे असांखे नज़र अचनि था। जी नाज़रीन, हीउ लाड़काणे जी चांडका पुल वारो इलाइक़ो आहे ऐं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं त साम्हूं पुलिस जा जवान जेके आहिनि आम गाॾियुनि खे उन्हनि जे अचण ते मुकमिल तौर ते पाबंदी आहे, उन्हनि खे न पियो छॾियो वञे। सिर्फ़ु जेके आहिनि ज़रूरी हॉस्पिटल ॾांहुं वेंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे छॾियो पियो वञे। पुलिस जा जवान ड्यूटियूं ॾेई रहिया आहिनि। चांडका पुल वारो इलाइक़ो आहे उते ई बीठल आहिनि ऐं गैर ज़रूरी माण्हुनि खे जेको आहे हिते न पियो छॾियो वञे। घणा जेके गैर ज़रूरी माण्हू आहिनि उहे जेको आहे ज़बरदस्ती बि जेको आहे उहे क्रॉस थियण जी कोशिशि करे रहिया आहिनि। हीउ लाड़काणे जी चांडका पुल वारो इलाइक़ो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो जेको इलाइक़ो आहे मुकमिल तौर ते सील कयो वियो आहे। सिंध में जेको लॉकडाउन वारी सूरत हाल आहे, लाड़काणे ज़िले में 144 कलम लागू कयो वियो आहे। इन हवाले सां SSP लाड़काणो मसूद अहमद बंगश सां गॾु मौजूदु आहे। मां इहो ॿुधाईंदो हलां त लाड़काणे में सिंध पुलिस जी जेकी कारकर्दगी आहे, ख़ासि तौर ते हीउ जेको लॉकडाउन कयो वियो आहे इन में तमामु बहितरीनु फ़र्ज़ पुलिस जेको आहे सरअंजाम ॾिना आहिनि। गुज़िरियल ॾींहुं असां लाइव ॾेखारियो त रोड रस्तनि ते पुलिस जेको आहे उहो पंहिंजो कमु करे पई। त इन हवाले सां SSP साहब असां सां गॾु मौजूदु आहे, उनखां पुछंदासीं त उहो इन सूरत हाल बाबति छा थो ॿुधाए। सर, ये बताइए कि ये जो लॉकडाउन हुआ है पूरे सूबे में, इस हवाले से लाड़काना में आज चौथा दिन है, तो क्या रिस्पांस आया है, लोग क्या कर रहे हैं, क्या हुआ है, इस हवाले से थोड़ा ब्रीफिंग में। जी, आज बिल्कुल चौथा दिन है लॉकडाउन का और काफ़ी हद तक हमने कोशिश की है कि सिंध हुकूमत के अहकामात पर अमल दरामद करवाएं। एंट्री एग्ज़िट पॉइंट सारे सील्ड हैं। शहर के जो एंट्री के और एग्ज़िट हैं, जो हमारे लाड़काना शहर है, उसको भी हमने काफ़ी हद तक कंट्रोल रखा हुआ है। और जो गांव देहात बरारी के एरियाज़ हैं वहाँ पुलिस तैनात है, हाईवेज़ पर पुलिस तैनात है। थोड़ा बहुत जो एसेंशियल आइटम्स के लिए लोग निकलते हैं उनको हम फैसिलिटेट करते हैं, मेडिसिन्स के लिए, फूड के लिए, और हेल्थ डिपार्टमेंट को, लोकल गवर्नमेंट को, इनको अदरवाइज़ स्ट्रिक्ट कोशिश कर रहे हैं कि अमल दरामद हो उन अहकामात पर जो सिंध हुकूमत के हैं। और ये सबसे बढ़कर ये जो सारी एक पॉलिसी है ये इसलिए है कि ये जो वबा आई हुई है इससे कोशिश करें कम से कम हम लोग इफ़ेक्ट हों और यहाँ पर सोशलाइजेशन की वजह से जो प्रॉब्लम्स बन रहे हैं तो वो ना हो। कितने लोग अरेस्ट हुए हैं, ये FIR कितने हुई हैं, उसको क्या अदालत में पेश किया गया है या ऐसे ही छोड़ दिए हैं? देखिए, तकरीबन 200 से ज़्यादा लोग हमने अरेस्ट किए हैं, जिन पर तकरीबन जिनमें से 60 लोगों पर जो है ना FIRs दर्ज हुई थी और उनको हमने मजिस्ट्रेट के सामने पेश किया और फिर ज़मानत हुई। बाकी को हमने एफिडेविट लेकर छोड़ दिया। तो सिर्फ ये इसी वजह से कि इस लॉकडाउन पर अमल दरामद करवाएं। कुछ लोग जो बिल्कुल ही नहीं मानते तो उनके खिलाफ हम एक्शन लेते हैं। रात से 8 बजे से लेकर सुबह को 8 बजे तक ये कर्फ्यू का जो हवाले से बातचीत हो रही है, एक तो लॉकडाउन, दूसरा है कर्फ्यू। लोग जानना चाहते हैं कि कर्फ्यू और लॉकडाउन में क्या फ़र्क है, और ऐसे है कि रात को 8 से सुबह 8 तक कर्फ्यू है। देखें, कर्फ्यू टाइप की कोई ऐसी चीज़ नहीं है, लेकिन थोड़ा लॉकडाउन से भी ज़्यादा सख्त ये है कि उसमें हम जो दिन के वक्त लॉकडाउन है उसमें करियाना की स्टोर, फूड, वेजिटेबल्स की शॉप्स खुली रहती हैं, गोश्त वाली, दूध वाली, और रात के वक्त वो सख्ती से बंद होंगी। बड़े शहरों में जो है ना वो रात गए तक खुली रहती हैं, तो इसलिए वो सख्ती से पाबंदी का कहा गया। तो फिर सिर्फ हम हेल्थ वालों को छोड़ते हैं, अदरवाइज़ फिर और किसी शोबे ज़िंदगी के अफराद के लिए सख्ती से पाबंदी है कि वो मूवमेंट करें। रिस्ट्रिक्शन बहुत सख्त हैं और इस हवाले से हम पूरी कोशिश करते हैं कि इस पर अमल दरामद कराएं। सिंध हुकूमत का कल से इजलास जारी है और कह रहे हैं कि कर्फ्यू अगर लोग तामन नहीं करेंगे तो हम कर्फ्यू नाफिज करेंगे। कि लाड़काना में क्या पोजीशन है, ऐसा हो सकता है कि पॉसिबल है कि यहाँ भी कर्फ्यू का निज़ाम हो? देखिए, जब अहकामात आएंगे तो वो सिर्फ लाड़काना के लिए नहीं, सिंध भर के लिए आएंगे, तो फिर 100% हम हुकूमत के अहकामात पर अमल करेंगे।
لیکن میرا خیال ہے کہ کافی حد تک جگہوں پر جو ہے نا سندھ پولیس نے کامیابی حاصل کی ہیں، بالخصوص کراچی میں بھی، کہ اوور آل لاک ڈاؤن میں پولیس کا ایک بڑا اہم رول، لیڈنگ رول رہا ہے. میں سمجھتا ہوں اس ساری جو جتنا ہوا ہے اس میں پولیس اور میڈیکل کے شعبے نے بہت نمایاں کارکردگی دکھائی ہے. تو امید ہے کہ کرفیو کی طرف چیز نہیں جائے گی، لیکن اگر گورنمنٹ نے فیصلہ کیا تو 100% ہم اس پر عمل کریں گے. کورونا وائرس ایک وائرس ہے، بیماری ہے. بیسیکلی آپ ڈاکٹر تو نہیں ہیں، مگر آپ میٹنگ میں جاتے ہیں اور ہائر اتھارٹی ہیں آپ بھی. اس حوالے سے کورونا وائرس کے لیے کیا کہیں گے، کیا دیکھا ہے آپ نے اس کے لیے؟ دیکھیں وائرس ہے اور یہ چائنا سے شروع ہو کر ساری دنیا میں پھیل گیا، 192 ممالک تک پہنچ گیا. ایک بہت ہی موذی قسم کا ایک وبا ہے اور ایک بیماری پھیل گئی ہے. تو چاہیے کہ ہم سوشل ڈسٹینسنگ کم کریں، اور صرف زیادہ نہیں، 12-14 دنوں کی بات ہے کہ اپنے آپ کو ایک محدود جگہ پر رکھیں، لوگوں سے کم ملیں، باہر کم نکلیں. تو ہمارا بھی فائدہ، پبلک کا بھی فائدہ، حکومت کا بھی فائدہ، اور اپنے ارد گرد جو ہمارے دوست ہیں، رشتہ دار، ان سب کا فائدہ کہ اگر ایک کو ہو گئی تو وہاں سے پھر کیریئر بن جاتا ہے، ٹرانسفر ہو جاتی ہے. ہاں جی، سندھ میں کورونا وائرس जे हवाले सां सिंध में जेको लॉकडाउन आहे इन जे हवाले सां लाड़काणे वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं. उन्हनि जो इहो चवणु आहे त सॼी सिंध जीअं लाड़काणे में बि जेको मुकमिल तौरु लॉकडाउन कयो वियो आहे. ख़ासि तौर ते जेके माण्हू आहिनि उन्हनि जो जेको कारोबार आहे उहो सख़्तु मुतासिर थियो आहे. ऐं हीअ 15 ॾींहं लॉकडाउन जे हवाले सां माण्हू काफ़ी बेरोज़गार बि थिया आहिनि. इन हवाले सां लाड़काणे शहर में 144 कलम लागू आहे ऐं जेके ट्रांसपोर्ट आहे उहा मुकमिल तौर ते बंदि कई वई आहे. बेल सुवारी ते मुकमिल तौरु पाबंदी आहे. SSP लाड़काणो ऐं डिप्टी कमिश्नर जी निगरानी में जेको आहे हिन समूरे लॉकडाउन जी जेको आहे उहा निगरानी बि कई पई वञे. लाड़काणे जा जेके मुख्य कारोबारी मर्कज़ आहिनि, शाही बाज़ार आहे, रेशम गली आहे, बंदर रोड आहे, जनाबाग चौक आहे, उहे मुकमिल तौर ते बंदि कया विया आहिनि. पुलिस जा जवान जेके आहिनि उहे उते मुक़ररु कया विया आहिनि. जेके ईंदड़ वेंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जो शनाख़्ती कार्ड चेक करण खां पोइ उन्हनि खे छॾियो वञे थो. ख़ासि तौर ते माण्हू जेके आहे उहे पैदल रोड रस्तनि ते सफ़रु कनि था, या हिकु माण्हू मोटर साइकिल ते जेको आहे सफ़रु करे थो. त अहिड़े हवाले सां लाड़काणे में सिंध में जेको कोरोना वायरस वारो इशू आहे उनखां पोइ मुकमिल तौर ते लॉकडाउन आहे ऐं समूरो जेको कारोबार आहे उहो बंदि कयो आहे. ईंदड़ हफ़्ते वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में हाज़िर थींदासीं. कैमरामैन मुश्ताक अहमद खोड़ सां ॾींदा इजाज़त. साथ सलामत, सिंध सलामत.